अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां ॾिसण अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ज़ेबुन्निसा, तवील कहाणी, कहाणीकार महमूद मुग़ल, क़िस्त 7। मींहुं वसियो ई पिए, ॿाहिरि पाणीअ जो ज़ोर हो, दिलि ते ख़्यालनि जी बारिश हुई, सोच आली थी वई हुई। ख़्यालनि जा पुसियल कपिड़ा ॼण सोच जे जिस्म खे चिंबिड़ी विया हुआ। मां विरांडे में पियल खट ते ईअं ई लेटियल हुअसि त ठड़को थियो। ॾिठमि अमा कमरे जे दर वटि बीठल हुई। अमा ख़ैरु, निंड फिटी वई छा? हुन को बि जवाबु न ॾिनो, चुपचाप अची खट ते वेठी। छितो मींहुं आहे। मां संदसि भर में अची वेठसि। जाऊ जा कपिड़ा सुकाइण लाइ खटुनि ते पखेड़िया हुयई। आला करे आयो हूंदो न? हुन सवालिया निगाहनि सां निहारियो। मूं हाकार में कंधु लोॾियो। अञा रोल ते निकितल आहे? हां, मूं हाकार में कंधु लोॾियो। मूंखे त अॼुकल्ह अलाए छो ॾाढी निंड थी अचे। तूं हेॾी सारी आहीं, अची डांगो थी आहीं। चवींसि नथी त घर वेह। हिन मौसम में को ॿाहिरि रुलणु ठहे थो? झुड़ी फुड़ी आहे, गप गव आहे, किथे तिरकी बिरकी पए, को धकु लॻी पएसि। चवींसि छो कोन थी तूं? चवांसि थी, मुंहिंजी निड़ी भरिजणु लॻी। पोइ नथो ॿुधे छा? अहिड़ी ओरेक में बि घर कोन्हे। नथो ॿुधे त छिकियांसि ॿ टे। ओचितो ॼण खेसि यादि अची वियो। न न न न, धकु न, धक जे करे त हलियो वियो। न न न न, धकु न। उहा ओचितो उथी खड़ी थी। अंदरि हलां थी। अचे त प्यार सां सम्झाइजांइसि। जी, मूं पाण संभालियो। हूअ बोते जीअं आई हुई, ईअं ई पथरायल जिस्म सां अंदरि वरी वई। संदसि वञण खां पोइ मूं पाण खे खट ते उछलाए छॾियो ऐं विहाणे में मुंहुं विझी कीहूं करे रोअणु लॻसि। अलाह, ही कंहिंजी नज़र लॻी हुई? ही बरसातूं छा बसि दर्द जे पालूट लाइ आयूं हुयूं? डायरी खुली वई हुई ऐं साम्हूं ई जॉन स्टैनबेक जो जुमिलो लिखियलु हो। वन कैन फाइंड सो मैनी पेन्स when rain is falling। भुणिकयमि, मींहुं वसे त हर को अलाए केतिरा सूर ॻोल्हे लहंदो आहे। मुंहिंजा सूर मिली विया हुआ। विहाणो विरांडे जी छिति हेठां महफ़ूज़ हो, पर मुंहिंजे ॻोड़नि खेसि ईअं ई आलो कयो हो जीअं ॿाहिरि अङण ते पियो हुजे। स्कूल वई हुअसि त ॼण सभु कुझु ओपिरो ओपिरो हो। उहो पिपर जो वणु जंहिंजे हेठां वेही असां मानी खाईंदा हुआसीं, या जंहिंजे थुड़ खे हथु हणण लाइ ॼण हर हर जाऊ ईंदो हो। मूंखे ॾिसण सां ई हुनजो पुछणु लॻो। स्कूल जे टीचर्स बि मूंखे ख़ासि वक़्तु ॾिनो। मैडम ज़ुलेखा त ख़ासि तौर ते मूंखे पंहिंजे ऑफिस में घुरायो। स्कूल कॾहिं खां रेगुलर ईंदीअ ज़ेबुन्निसा? हुन छूट मां पुछियो। मूं वटि कहिड़ो जवाबु हो? रोज़ु रोज़ु त मासी हनीफ़ा अॼु वांगुरु घर न वेही आहे। जल्दी ईंदसि आपा। किथे नालो कटाइण त कोन आई आहीं? संदसि ख़दशो अजायो न हो। सॼे स्कूल खे ॼण उहो डपु थी पियो हो त ॼाण ज़ेबुन्निसा नालो कटायो ऐं ॼाण स्कूल मां मोकल वरिती। केतिरनि खे त उहो अहसासु बि हो त थी सघे थो त मां ओचितो स्कूल अचण खां सदाईं लाइ नाबरी वारे विहंदसि। मुंहिंजे टीचर्स खे मूं ते मान हो। मूं उमीद हुअनि त मां कंहिं वॾे दर्जे में अची को वॾो नंबर ज़रूरु खणंदसि। हिन साल ई उहो मौक़ो आयो हो जो मुंहिंजो को सुठो ग्रेड ठहे हा। मां 9th में का जाइ हासिलु करे सघां हा। हिन साल ई ॼण उहो सभु थियणो हो। मां जेका हिकु ॾींहुं बि न गुसाईंदी हुअसि, हेतिरनि ॾींहंनि खां हितां ग़ाइबु हुअसि। हिमथूं कंदे वराणे में, न आपा, नालो छो कटराईंदसि? अलाए छो तुंहिंजो डपु थी पियो आहे। जिन हालतुनि मां तूं गुज़री थी, जेको तुंहिंजो दर्द असांखे महसूसु थिए थो न, बसि अलाह पियो ख़ैरु करे। मुंहिंजे अंदर में अलाए केरु मज़बूत हो। बसि जवाबु ठही आयो। एॾी कमज़ोर न आहियां मां आपा। ही त बसि इन करे गैर हाज़िरी थी आहे जो अबो घर न आहे। अम्मा जी हालति अकेले छॾण जहिड़ी न आहे। बसि पोइ कीअं अचिजे? ऐं हीअ जो तुंहिंजो हेॾो सारो लॉस पियो थिए, उहो कीअं कवर कंदीअं? नसीबा अचे पई न आपा। उहा सभु नोट्स वग़ैरह आणे ॾींदी आहे। नसीबा ते हुन मूं ॾांहुं निहारियो। मूं हिकदमि ॻाल्हि संभाली। तलत आपा, नसीबा त उहा असां लाइ हुई।
स्कूल में संदसि इंदिराज असली नाले सां थियलु हुयुसि ऐं आपा ज़ुलेखा खे स्कूली नाला ई अज़बर हूंदा हुआ। उहा सदाईं उन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदी हुई त ॿारनि खे संदन GR नाले सां सॾियो वञे। जनरल रजिस्टर में जेकी नालो लिखियलु हुजे उहो सॾण साण ॿारु पंहिंजे क्लासनि में सदाईं ॼातल सुञातल रहे थो। नसीबा असां लाइ त नसीबा हुई, GR रजिस्टर में उहा माहे तलत हुई। उहा तलत बि त आहे, हुन ॼण सुख जो साहु कयूं। पर बाबा हिकु ॻाल्हि सदाईं यादि रखंदा कयो, केर बि अव्हां जो कुझु नथो करे सघे, केर बि अव्हां जी जाइ नथो भरे सघे। दुनिया जे तख़्ते ते हज़ारें लखें माण्हू आया, ज़मानो भरियलु रहियो बाबा, पर जाइ हर कंहिंजी पंहिंजी रही। तुंहिंजी अम्मा कीअं आहे ज़ेबुनिसा? कुझु बहितरु आहे आपा, इलाजु हलेसि पियो। जी हा। कंहिंखे ॾेखारियो अथव? शहर जो डॉक्टर आहे आपा, बाबा ॾेखारे आयो हुउसि। डॉक्टर त हिते जो बि चङेरो आहे। छा नालो अथसि? डॉक्टर अशफाक। उन जी बि तारीफ़ ॿुधी अथमि। आहे छोकिराट पर ॾाढो कम वारो डॉक्टर आहे। उहो बि ॾिसंदो आहे आपा। अम्मा खे हिकु ॿ दफ़ा इमरजेंसी थी आहे त वठी विया आहियूंसि। तुंहिंजे भाउ जी का ख़बर पई? न आपा। यको जो गुम थियो आहे त को पार पतो न पियो? न आपा। अलाह साईं ख़ैरु कंदो पुटु। जावेद बि असांजो पंहिंजो बचो आहे, धणी कंदो त ख़ैर सां घर वापसि वरी ईंदो। आमीन। तो ते वॾा ॿार अची विया आहिनि ज़ेबुनिसा, उन्हनि खे हिमत सां मुंहुं ॾिजांइ। जी आपा। मूंखे तुंहिंजो ॾाढो फ़िकिर हो, चङो थियो जो तूं अॼु आईं, न त मूं सोचियो पिए त ॾींहं ॿिनि में तुंहिंजे घर चकर हणां हा। भली अचो आपा, अव्हां जो पंहिंजो घरु आहे। न बसि हाणे न, हाणे ख़ैर सां तोसां मुलाक़ात थी वई, ॻणती लथी। बाक़ी तुंहिंजी अम्मा खां पुछण लाइ मां इनशाला कॾहिं वक़्तु कढी ईंदसि। यू आर वेलकम आपा। संदसि चहिरो बहिकी उथियो। आपा खे पंहिंजो अंग्रेज़ी ॻाल्हाइणु ॾाढो वणंदो हो। आपा खे असांजो अंग्रेज़ी ॻाल्हाइणु ॾाढो वणंदो हो। उहो ॻोठ जे छोकिरियुनि ते साहु छॾींदी हुई। ॿारनि बचनि सां खेसि बेहदि प्यार हो, पर बहरहाल न्याणियुनि जो ख़्यालु वटसि उत्तम हो। उहा पाण बि ॾाढी सुहिणी अंग्रेज़ी ॻाल्हाईंदी हुई। माए प्लेयर बाबा। मां वापसि मुड़ियसि त हुन वरी सॾु कयो। ज़ेबा। जी आपा। कॾहिं बि हिमत न हारजांइ। मुंहिंजी वालदा हिकिड़ो जुमिलो चवंदी हुई, वींदा लुड़ल ई थींदियूं अखियूं अखियुनि जहिड़ियूं। सो सॼो कारोबार नेठि त हिकिड़े ॾींहुं ख़तमु थियणो आहे। तुंहिंजा ॿार बि हिकु ॾींहुं हल्का थींदा। इहा सोच ज़रूर बि ज़रूरु दिलि में रखिजांइ। जी आपा, ज़रूरु। थैंक यू। मुंहिंजी टीचर हुई, 2 साल मुंहिंजी क्लास टीचर रही हुई। संदसि उसूल असांखे ॾाढा सुठा लॻंदा हुआ ऐं मथां वरी संदसि बुर्दबारी ऐं असां सां मुहबत छोकिरियुनि जे किरदारु ठाहिण में आपा ज़ुलेखा जो वॾो किरदारु हो। मुंहिंजी दिलि अलाए छो चयो हो त मां डोड़ी वञी खेसि भाकुर पाए अचां, पर उहो सभु कीअं थिए हा। हिकु लिहाज़ खां त बसि मूं लाइ नामुमकिन ई हो। मूं ॿाहिरि निकिरंदे निकिरंदे संदसि आवाज़ु ॿुधो, गॉड ब्लेस यू बाबा। शाइना खे स्कूल मां मोटंदे धकु लॻो। स्कूल मां निकिरंदे घर ताईं पहुचंदे रस्ते जे ॼार में अलाए केतिरा कुता फाथल हुआ, के त माॻई छिता बि हूंदा हुआ। स्कूल मां ईंदे वेंदे डपु लॻंदो हो, किथे हुननि जो वलर बि हूंदो हो। उन्हनि जे डप खे मुंहुं ॾियण लाइ असीं बि वलर में हूंदा हुआसीं। छोकिरियुनि लाइ त ॾाढी मुसीबत हूंदी हुई, छाकाणि त केतिरियूं त बुरको पाईंदियूं हुयूं। हाणे बुरको संभालीनि, पाण संभालीनि, या हिन मुसीबत खे ॾिसनि। अलाए केतिरा वाक़िया थी चुका हुआ कुते जे ॾाढ़ण जा। ॻोठ में 3 खनि मौत बि थिया हुआ। हाई घोड़ा बि मती हुई। ॻोठ वारनि पंहिंजी मदद पाण कंदे केतिरा ई कुता मारिया बि हुआ। पर त बि हर साल अलाए किथां उहा मुसीबत अची कड़कंदी हुई। ॿारनि जा माइट शिकायतूं कंदा रहिजी वेंदा हुआ। ॻोठ जे वाली वारसनि जे कननि ते जूं बि न चुरंदी हुई। रज़ा ऐं शाहीना नसीबा सां आया पिए। उन ॾींहुं नसीबा को सकीना साण कचहरी कंदे पे आई। हिननि जी पाण में का अहिड़ी मोहबियत थी वई जो ॿार अॻिते निकिरी विया हुआ ऐं खेनि ख़बर न पई हुई। रज़ा ऐं शाहीना साण हुआ, पर उते बि शाहीना अॻिते हुई। ओचितो अलाए छो उहा भॻी। संदसि ओचिते भॼण ते पोयां वेठल कुते जूअ कई। शाहीना डिॼी वधीक तेज़ थी वई हुई। रज़ा बि घणो ई भॻो, पर कुते जे डप खां जेको पिणु बिल्कुलु वेझो अची वियो हुउसि, उहो किरी पई। नसीबा सकीना रज़ा ऐं ॿिया सभु भॻा हुआ। उहो बि शुकुरु थियो त कुते खेसि खाधो कोन, पर धक ज़बरा लॻा हुअसि। गोॾा ऐं ॿाहूं छिलिजी विया हुअसि।
ख़ौफ़ उहो बि थियो त किथे कुते जो चकु वग़ैरह त नाहे आहियूं। ख़ौफ़ उहो बि थियो त किथे कुते को चकु वग़ैरह त नाहे आहियूं। को निशान बि न हो, कंहिं अहिड़ी का शइ ॾिठी बि कान हुई। पर अलाए छो मूंखे अंदर में दहमान वराए वियो हो। उहो ठीकु ठाक ज़ख़्मी थी हुई, गोॾा ऐं ठूठियूं त ॾाढा ज़ख़्मी थिया हुअसि। खेसि बचाइण जे चकर में को रज़ा बि स्लिप थी वियो, उन खे बि धक लॻा हुआ। नसीबा पंहिंजी शर्मसारीअ में हुई, तकिड़ा भॻा हुआसीं। इस्पताल पहुची साह खे करार आयो हो त घटि में घटि डॉक्टर उते ई हो। हिन चङी तरह चेकअप कयो, ॿारनि जी ड्रेसिंग पाण कयईं। बेसर मदद कयसि पे। हुन शाहीना जी पटी कंदे हल्को मज़ाक़ कंदे चयो, कुतो त बची वियो न। ॾाढी मासूमियत सां हिन हाउ कई ऐं असां सभु खिली पियासीं। डॉक्टर ॼण असांजे मुंहं ते ख़दशनि खे पढ़ी वरितो। हुन नसीबा ॾांहुं निहारियो। शुकुरु थियो को चकु वग़ैरह नाहे लॻो। रस्ते ते किरण जूं रड़ियूं आहिनि, मूं ITS लॻाए छॾी आहे, अलाह ख़ैरु कंदो। मतिलबु ॾंदनि वग़ैरह जो को निशान नाहे न। मां ॾाढी उॿरी हुअसि। अलाए केतिरा ख़्याल बसि दिमाग़ में आया विया पए। न, को निशान नाहे। जेके वॾा ज़ख़्म आहिनि से किरण जा आहिनि, ऐं जे ख़ुदा न ख़ास्ता उन्हनि में कुते जो को ॾंदु वग़ैरह लॻी वियो हुजे, ईअं कीअं हूंदो मैडम? हिन मूं ॾांहुं निहारियो, निगाह में ॼण हल्की तंज़ हुअसि। कुते जो चकु निमाया हूंदो आहे, संदसि ॾंद ॾाढा ख़तरनाक हूंदा आहिनि, ऐं ॿियो त ही सभु गॾु हुआ। ॾिठो हो हिननि त चकु वग़ैरह नाहे लॻो। मां पाण हुअसि अदा, नसीबा ॻाल्हायो। 100% श्योर आहियां त कुते चकु नाहे आहियूं, पर हिन माईअ खे अलाए छो एतबार नथो अचे। हुन मूं ॾांहुं शिकायती नज़रुनि सां ॾिठो। डॉक्टर खेसि दिलासो ॾिनो। फ़िक्रात में ईअं थी वेंदो आहे, इंसानु त इंसानु आहे न, केतिरो बि बहादुर छो न हुजे, पंहिंजे बचे ते लस किथां सही सघंदो। ख़ुदा न ख़्वास्ता जे चकु लॻो हुजे त अलामतूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि डॉक्टर साहिबु? हिन शाहीना जी फाइनल पटी पे कई। ॻंढ ॾींदे हुन संदसि ॻल चुमियूं। गुड गर्ल, शाबास शाबास, बसि हाणे आराम कयो, ठीकु? ऐं चाचा खे वरी 2 ॾींहंनि खां पोइ ॾेखारिजो। मुंहिंजे सवाल जो जवाबु न मिलियो। अजीब उणितुण में हुअसि। दिलि पे चयो धकु वहाए कढांसि। ही डॉक्टर एतिरा बेक़यास छो हूंदा आहिनि? अलामतुनि सां तव्हांजो कहिड़ो कमु? जॾहिं चकु ई नाहे लॻो। हू हल्को मुरकियो। रस्ते जो कुतो हमिलो उन करे कयईं जो नंढड़ी वठी डोड़ी हुई। बाक़ी जे पक करणी आहे त अलामतुनि लाइ कुते खे ॾिसणो पवंदो। छा मतिलबु? मुंहिंजी कावड़ वधी वई। हीउ एतिरो किरियल आहे जो हिन महिल मज़ाक़ पियो करे। मां मश्करी थी कयां छा? मुंहिंजो लहजो सख़्तु थी वियो। संदसि मुर्ख ईअं गुम थी वई ॼण उते आई ई कोन हुई। मां मश्किरो आहियां छा? प्लीज़ बिहेव यूअर सेल्फ। हू पंहिंजी कुर्सीअ ते वञी वेठो। असांखे उहो सभु पढ़ायो वेंदो आहे। जे कुतो छितो हुजे त दवा हिकदमि शुरू कबी आहे, ऐं जे शक हुजे त कुते खे नज़र में रखिबो आहे। कुते खे नज़र में रखिबो? नसीबा हैरान थी वई। उहो कीअं थींदो? मतिलबु ॿधी छॾिजेसि या कंहिं हंधि वाड़े छॾिजेसि, हिन दवाऊं लिखंदे चयो। जे हूंदो न छितो त 10 ॾींहंनि जे अंदरि पाण ई मरी वेंदो। पोइ त इलाजु लाज़िम आहे। हाणे यको पियो 10 ॾींहं हिन खे ॾिसबो। जे शक हुजे त हिन ॻाल्हि मुकमिल कई। पनू फाड़े असां ॾे वधायईं। ही दवाऊं ॾेई छॾिजो ॿारनि खे, ऐं मूंखे परीहं वरी ॾेखारिजो। ड्रेसिंग पोइ थींदी। ऐं हा मैडम, मज़ाक़ करण जो मां क़ाइल न आहियां। ऐं साहिब मरीज़ सां मूंखे अव्हां जी सोच ते अफ़सोस थियो। असीं जेसीं ताईं कुझु पुछूं हू पर्ची ॾेई हिकदमि अंदरि कमरनि ॾांहुं हलियो वियो। मज़ाक़ मां संदसि लहजो हिकदमि लातालुक़ थी वियो। असां ॿिन्हिनि खे अहसासु थी चुको त हू कावड़िजी वियो आहे। राति जो नसीबा रही पई हुई। रज़ा खे निंड अची वई हुई। शाहीना खे ॾाढी बेचैनी हुई। खेसि रखी रखी सूरज जी सट उथी पए। दवा में नशो अलाए छा, उहा जाग सुम्ह में हुई। नसीबा जो मुंहुं न थलो। खेसि अलाए कहिड़ो ॾुखु वराए वियो। अखियुनि में जल थल हुअसि। बसि चुपचाप ॼण भितियुनि खे वेठी ॾिठाई। माठ खाई रही हुई। ॾुखियो त अमां जो बि सुलूक हो। खेसि को बि अहसासु न हो त ॿारनि खे छा थियो हो। उहा लातालुक़ हुई। जॾहिं अचण सां शाहीना खेसि चुंबड़ी हुई त हुन खेसि परे त कोन कयो, पर गॾे बि कोन लाथो आयसि।
उहा ॿिन्ही ॿारनि सां गॾु वेठी हुई ऐं ख़ामोश ख़ामोश खेनि तके रही हुई। पोइ उथी वरी वञी पंहिंजे खट ते सुती हुई। नसीबा मूं उहे सॼो लकाउ ॾिठो वेठे, चवणु आखण लाइ कुझु हो कोन। माठ हर हर साम्हूं खां लंघंदे मुरकी रही हुई। ॿारनि जो हाल अजीब थी वियो। शाहीना त ख़ैर नंढड़ी हुई पर सम्झू त हुई न, ऐं उनखां मथे वरी रज़ा सम्झ वारो हो। हाणे पक थी अथमि त अम्मा चरी थी वई आहे। हिन मूं सां सुड़बाट कयो, जेको नसीबा बि ॿुधो सुञाणे ई नथी। अम्मा खे दवाऊं खाधल आहिनि, उनजो असरु आहे बाबा। मूं खेसि प्यारु कयो। नसीबा माठ करे ॾिसंदी रही हुई। दवाऊं बि चिराइप जूं आहिनि न अदी। हुन सूर जो इज़हार कयो। पासो वरायो आई। स्कूल वारा बि ईअं पिया चवनि। केरु स्कूल वारा? नसीबा सवालु कयो। क्लासी दोस्त। हिन अखियूं मिचकायूं हुयूं। मुंहिंजा दोस्त चवंदा आहिनि तुंहिंजी माउ चरी थी वई आहे। धकण ॾे, देरि न कंदी। हिन खां परे रहंदो कर। हिन नसीबा खे वरंदी ॾींदे हिकदमि रुख मूॾे कयो। अम्मा त ईअं कोन कंदी आहे अदी। उहे कहिड़ा क्लासी आहिनि रज़ा? नसीबा जो लहजो कावड़ियल हो। नाला त ॿुधायो उन्हनि जा। घणा आहिनि? सभु आहिनि। हिन चयो। सभई ईअं चवंदा आहिनि। पोइ तूं छा चवंदो आहीं वराणीअ में? कुझु न, छा चवंदुमि। हू ॿार पर संदसि ॻाल्हाइणु वॾनि जहिड़ो हो। अम्मा लॻे त पई न, अॼु त जहिड़ो बिल्कुलु लॻे थी। हूअ चुप थी वियो हो। नसीबा ॻाल्हि वाज़े करणु घुरी हुई। मासीअ ते दवाउनि जो असरु आहे रज़ा। उहा ॻाल्हि तोखे पहिरीं बि असां ॿुधाई हुई। क्लासियुनि खे हण खॾ में, उन्हनि जे चवण सां छा थींदो? ऐं दवाऊं छा जूं आहिनि आपी? हिन छूट सुवालु कयो। नसीबा वटि बि जवाबु हो। सदमे जूं। ॿियो छा जूं? भाउ वियो आहे त सदमो त थियो अथसि न। हाणे उहो हाल उन में थियो अथसि। सदमे में माण्हू चया थी वेंदा आहिनि आपी। हिन जो लहजो सख़्तु हो। सर बि ईअं चवनि पिया। कहिड़ा सर? मूं पुछियो। सर हामिद। उन्हनि बि मूंखे ईअं चयो पिए त सॼो ॾींहुं तुंहिंजे क्लास में उहे ॻाल्हियूं हलंदियूं पियूं आहिनि छा? नसीबा बिगड़ी। मां सुभाणे थी ॾिसां उन्हनि सभिनी खे दिमाग़ु ख़राबु अथनि छा? सर हामिद चयो पिए त तुंहिंजी अम्मा अलाह कंदो त जल्द ठीकु थी वेंदी। तुंहिंजो भाउ मोटी मिलंदो न। हिन डप विचां ॼण पंहिंजे टीचर जो फेवर कयो। नसीबा जी कावड़ थोरी झकी थी हुई। टीचर जो त ख़ैरु आहे, बाक़ी तुंहिंजनि क्लास फेलोज़ जी त मां पाण ई थी क्लास वठां। न चइजांइ अदी। रज़ा मिंथ कई। छो खिलंदा मूं ते? छा ते खिलंदा? उहो ई त मां घर वञी ॻाल्हियूं थो कयां। त घर ॻाल्हि न कबी आहे छा? कबी आहे, पर उहो मुंझी पियो। मूं नसीबा खे इशारो कयो छॾीसि करे। रज़ा जूं अखियूं भरिजी आयूं हुयूं। हिन अलाए छा चवणु घुरियो, अलाए छा छा चइजी वियो हुउसि। हिकदमि जवान थी वियो हो, जहिड़ो अॼोके धक में बि हुन वॾी मुर्सी ॾेखारी हुई। भेण खे बचाइण लाइ पाण टपी पियो हो। हिननि कुझु ॾींहंनि में ई सभु कुझु अलाए छा थी वियो हो। ख़ौफ़ जा पाछा केॾा न गहरा थी विया हुआ। बेफ़िक्रियूं फिक्रनि में मटिजी वियूं हुयूं। अखियुनि में ओजागा लही आया हुआ। नसीबा जो ॾुख मूंखे सम्झ में न पियो आयो। राति जी मानी बि हुन बसि 2-3 गिर खाधी हुई। ॿारनि जे सुम्हण खां पोइ असीं चुपचाप लेटियल हुआसीं। ॻाल्हाइणु शायदि ॿिन्हिनि मां कंहिंखे बि न पियो पुॻो। कॾहिं कॾहिं माठ ॻाल्हाइणु लॻंदी आहे। ईअं महसूसु थींदो आहे त उहा साम्हूं वेठी आहे, दरीअ खां बीठल आहे, थांम धोअंदे खेनि सुकाए रखे पई ऐं अव्हां सां ॻाल्हाए पई। कपिड़ा तार ते विझंदे बाल्टीअ मां कढी ॾींदी पई वञे ऐं बहस बि करे पई। माठ किताबनि मां झाटियूं पाईंदी आहे, आईननि में नज़र ईंदी आहे। माठ बहरहाल पंहिंजी ॿोली रखंदी आहे। माठ जी ॿोली असां ॿिन्हिनि ॿुधी वेठे। ओचितो उहो तिलस्म टुटी वियो। पासो वराईंदे नसीबा चयो, मूंखां फ़र्ज़नि जी अदायगी सही नथी थिए न। छिरिक निकिरी वियो हुअमि। ओचितो छा थी वियुसि? हीअ छिरिक बि कमाल हूंदा आहिनि। असां जन वजूदनि खे जेतिरा लोॾा छिरिक ॾींदा आहिनि, ओतिरा शायदि कंहिं ॿिए खे ॾियण जी हिमत हुजे। अलाए छो असां जहिड़ा माण्हू बार बार हैरान थींदा आहिनि। हैरानियुनि जा बिल्ला गले में विझो पिया घुमंदा आहिनि। छा थी चए इहो? पुछियोमांसि। हूअ वरी सिधी थी लेटी छत ॾे निहारींदी रही। 2 ॿारनि खे न आहियां संभाले सघी। मां उथी वेठसि। मतिलबु त ध्यानु न हुयमि न। जे हुजे हा त ईअं थिए हा। छा ईअं न थिए हा?
ईअं कुतो बाहड़ करे हा? थी वियो बसि नसीबा, जेकी थियणो हो थी वियो। तूं न ते एतिरो छो पई सोचीं? छो थियो? हा, छो थियो? हुन रोअणु शुरू कयो। चाचा घर कोन्हे, चाची बीमार थी वई आहे, तूं हिते पई मथो हणी। ॿाहिरियां कुझु कमु मुंहिंजी ड्यूटीअ में आहिनि। हर कंहिंजो पंहिंजो जहान आहे, पंहिंजो एतबार आहे। तूं मूं ते एतबार करे मोकिलीं थी त मां ध्यानु रखंदसि। मूं उहो ध्यानु रखियो। हिन उॿर कढियो, रोअणु शुरू कयईं त सुॾिका जहिड़ा वधंदा वियसि। मां तकिड़ी उथियसि, संदसि खट ते वञी खेसि भाकुर में भरियमि। नसीबा, अदी करी छा पई? हूअ मुंहिंजनि ॿाहुनि में रोंदी रही। छा थी कयां ज़ेबल, धूड़ थी पायां। कमान, ईअं कबो आहे छा? ईअं हिमत हारबी आहे? कहिड़ी हिमत? छाजी हिमत? संदसि ॻोढ़ा मुंहिंजे कुल्हे खे आलो करणु लॻा। हा, इहा आहे हिमत जो ॿार अॼु घर धकिजी आया आहिनि। राति जी माठ में संदसि ॻोढ़ा आवाज़ ऐं दर्द अजीब कैफ़ियत पैदा करे रहिया हुआ। उहो ॾाढो बहादुर हुई, सम्झू हुई, अॼु अलाए छो ईअं भुरी पई हुई। मां तुंहिंजो भरपूर साथ ॾियणु थी घुरां ज़ेबा, हिन सुॾकंदे चयो। तोखे ॾुख ॾियण या तुंहिंजा ॾुख वधाइण नथी घुरां। त कहिड़ो ॾुख वधायो अथई भेण? इहो जेको अॼु थियो सो छा घटि आहे? न, उहो तो पाण कयो छा? ॼाणी वाणी? हा, ॼाणी वाणी त न कयो, पर मूंखां थी वियो न। छा थी वियो? लाग़र्ज़ी, बेध्यानी। माण्हू आहे नसीबा, ईअं थी वेंदो आहे। उहा हिकदमि मूंखे चिंबड़ी पई। मूंखे माफ़ु कर ज़ेबल, प्लीज़ मूंखे माफ़ु कर। मूंखे भाकुर पातो। चरी आहीं छा? बसि मूंखे माफ़ु कर। चओ त तो मूंखे माफ़ु कयो। कयो बसि। पर उहो बि ॿुधी छॾ त तुंहिंजो ॾोह त को बि न आहे। तूं अजायो पई माफ़ियूं घुरी। बसि आईंदे ईअं बेध्यानी न कंदसि। ठीकु आहे, ठीकु आहे, न कजांइ। पर उहो बि त सोच, ॿार आहिनि, विॼ जा पाणी अथनि। जे अहिड़ी का हरकत थी वञे थी त केतिरी ज़िमेवारी खणी सघिजे थी यार। मूं संदसि ॻोढ़ा वॻिया खट ते उथी वेठी हुई। मूं ॿाहूं ढरियूं कयूं। तूं लाइ पाणी खणी अचां, पीउ त सामत में अची। हुन मुंहिंजा हथ झलिया। न खपे पाणी, तूं मूं वटि वेह, मुंहिंजो ॿारु झको थिए। मां वटि वेही रहियसि। को बार कोन्हे, बसि तूं ठीकु थी वञ। हुन ॻोढ़ा वॻिया, ॾुखु थी वियो आहे यार, अॼु ॾाढो ॾुखु थियो आहे। पंहिंजो पाण ते ॾाढी कावड़ आई आहे। कावड़ करण मां छा वरंदो? तूं सभु सम्झी थी। तूं मुंहिंजो ॾढ आहीं नसीबा। पाण खे ईअं कमज़ोर न कर, न त मुंहिंजी जंग त ईअं ई ख़तमु थी वेंदी। हुन मुरकियो। आई एम सॉरी, आई एम रियली सॉरी। आईंदे ईअं न कंदमि। मूं संदसि हथ जकड़िया हुआ। इट्स ओके। मुंहिंजे ख़्याल में हाणे कुझु निंड करे वठूं। ओजागे हालत ख़राबु करे छॾी आहे। खेसि निंड अची वई हुई ऐं मुंहिंजो ओजागो मूं साण हो। छोकिरियुनि जा दर्द बि केॾा न अजीब हूंदा आहिनि। दुनिया उभारी हले त असीं ॼण लहमारियूं हलंदियूं आहियूं। ॿियनि जी निगाह खणी कहिड़े अंग जी हुजे, असांजे निहार कुझु ॿी हूंदी आहे। छोकिरा मर्द कुराड़ा कंहिं बि शइ खे ॾिसंदा त पंहिंजे हिसाब सां ऐं उन्हनि सां शामिलु हूंदियूं कुराड़ियूं बि। पर छोकिरियुनि जो जहान ई कुझु ॿियो हूंदो आहे। अहिड़ो जहान जंहिंमें कुराड़ियुनि जो बि को अमल दख़ल न हूंदो आहे। हू बि ख़्वाबनि खां घणो करे वांझल हूंदियूं आहिनि। छोकिरियुनि जे दर्दनि में वॾो सबबु संदन ख़्वाब बि त हूंदा आहिनि। छा हुअसि मां, ऐं हाणे छा थी वई हुअसि? अकेलाइप जो रंग केॾो न गहरो थी वियो। उहो त शुक्र हो जो ॿोड़ भाॼीअ जी ॻणती न हुई। अबे सॼो इंतिज़ामु कयो। मासी हनीफ़ा पंहिंजे हिसाब सां सभु कुझु अरेंज कंदी हुई। फ्रिज में सामान रखियलु हूंदो, भाॼी ताज़ी हुई, रोज़ु वठंदी हुई। असांजो खाधो हो बि छा, ॿारनि लाइ थोरो कुझु ऐं अम्मा जी उहा ई बुख। उहा बुख ते गुज़ारो कंदी हुई, घटि खाईंदी हुई। मूंखे लॻो पिए त मुंहिंजे सवाद बि अलाए केॾांहुं हलिया विया हुआ। चाट जो छा बंदि कयो हुयोसीं, तड़ तकड़ में ॼण सभु ज़ाइका नाराज़ थी विया हुआ ऐं अॼु हू बि त नाराज़ थी वियो हो। मुंहिंजे अजायनि सवालनि ते डॉक्टर खे पुछण लॻी हुई। कावड़ अची वई हुअसि। जेतोणीकि मुंहिंजे पुछण में छा हो, माण्हू फ़िक्रमंद थींदो त अहिड़ा सवाल त कंदो न, भला पुछबो न त ॿियो छा कबो। ॿारनि खे वठी घर आया हुआसीं त मासी हनीफ़ा बि उहो ई सुवालु कयो त डॉक्टर सां सही सलाह मशवरो त करे आया आहियो न? हाणे सलाह त कबी न, पर हुनखे छा ते कावड़ लॻी हुई? मुंहिंजे सवालनि ते या बेएतबारीअ ते?
मुंहिंजो रवैयो ख़राबु त न हो, अहिड़ो छा कयो जो ख़राबु लॻे? खिली हुअसि छा? न, पर उहो खिलण जो मौक़ियो त न हो। खिलियो त हू हो चपनि में। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी, ख़राबु त हुन कयो, पाण खे सम्झे अलाए छा थो। न, पर हू एतिरो त न खिलियो हो। मूं ई रड़ ॾिनीमांसि शायदि। हल भली जे ॾिनीमांसि त कहिड़ी क़यामत अची वई। कहिड़ो मुंहिंजो ॾाॾे पोटो आहे। ॾाॾे पोटे ते वरी उहे ॾंद ऐं अखियूं साम्हूं अची विया। माइट जो नारो कननि में गूंजियो। मुंहिंजे अंदर में कड़ाण भरिजी वई हुई। माइटनि में वरी कहिड़ी चङाई हुई। अहिड़ी हालत थी वई हुई, पर केर बि लड़ी न आयो हो। बसि वात टुकाणी करे सभु रवाना थी विया हुआ। अॿे खे वए हफ़्ते खां मथे थी वियो, केरु पुछण न आयो हो। अलाए ख़बर हुअनि बि अलाए न, छो न ख़बर हूंदनि। सभई सभु कुझु ॼाणनि था, पर हुननि जो असां सां छा थो वञे। घुमी फिरी उहो मनोस साम्हूं अचे थो। बाक़ी त जहिड़ो सभु कुझु हो ई कोन। हयाती केॾी न अकेली हुई। असीं एतिरा त अकेला कोन हुआसीं। घर अच वञ सां पियो बहकंदो हो। हाणे हीउ छा थी वियो? को ॾोह, को कसूर, भत बिरादरीअ में का ग़लती। अलाह, अलाए छा जहान हो। निंड न पे आई। नसीबां हल्का हल्का घोंघरा हयां पे। रोई रोई सुती हुई। संदसि चहिरे ते दर्द जूं लकीरूं हुयूं। मूंखे लॻो हो ॼण मुंहिंजे मुंहं ते बि अलाए इहे केतिरा लीका निकितल हुजनि। मूं हिन बाबति छो पियो सोचियो? हिकु मरीज़ ऐं डॉक्टर खां सवाइ असांजो कहिड़ो रिश्तो हो? उहो हिकु आम डॉक्टर हो ऐं मां मरीज़नि जी अटेंडेंट। लहजे खे महसूसु करण जी कहिड़ी ॻाल्हि हुई? जहिड़ो हुन सलूक कयो हो, ओहिड़ो मूं बि कयो हो। या वरी जीअं मूं कयो हो, अहिड़ी वरंदी हुन बि ॾिनी हुई। राति जे हिन वॻड़े में मूंखे संदसि ख़्यालु छो पियो आयो? ज़िंदगी छा एॾी महदूद थी वई हुई जो बसि हाणे कुझु ॻणियल माण्हुनि जो ख़्यालु ई ज़हन में आयो पिए। मुंहिंजे अंदर में हिन जी का जाइ ठहंदी पई वई छा? अहिड़ो कुझु थियो पए छा? पंहिंजो पाण खां पुछण बि का मामूली ॻाल्हि न आहे। जेको पुछिजे थो सो घणो करे अॻु में ई मालूम बि हूंदो आहे। पुछी बसि रुॻो वराणी ई ॾिबी आहे। जवाब जी ख़बर हुजे त सुवाल त मुॾो थियणो ई आहे। पंहिंजो पाण खां सुवालनि जी अञा मौसम न आई हुई, पर त बि अजीब होरा खोरा थी रही हुई। तालुक जुड़ंदे ख़बर न आहे पवंदी, तालुक टुटंदे बि ख़बर न आहे पवंदी। बसि अहसासु ख़ामोशीअ या दर्द जो हूंदो आहे। ख़ुशी थोरी हूंदी आहे, उन करे जुड़णु घणो करे यादि नाहे रहंदो। दर्द गहिरो हूंदो आहे, टुटणु हमेशह लाइ यादि रहिजी वेंदो आहे। हिन सां मिलण में का ख़ुशी न हुई, उन करे उहा पक पे थियमि त को तालुक न पियो जुड़े। शायदि उहो ई अहसासु हो जंहिं निंड ॾियारे छॾी हुई। चाचो कासिद ओचितो मोटी आयो हो। रज़ा ऐं शाहीना ॿाहिरि ई लेटियल हुआ। अमां अंदरि कमरे में हुई। नसीबा स्कूल वियल हुई ऐं मासी हनीफ़ा बि अञा चकर न हुयो। दर ते खड़को थियो त मूं भाॼीअ वारो सम्झियो। कॾहिं कॾहिं चाचो याकूब दर खड़काईंदो हो। बेल ॾेई पुछी वठंदो हो त कुझु घुरिजे त कोन थो। हूअं घणो करे त भाॼी पई हूंदी हुई, पर कॾहिं कॾहिं संदसि अचणु ॾाढो मददगार साबित थींदो हो। उन ॾींहुं भाॼी पई हुई। मूं अंदरां ई रड़ कई हुई, चाचा अॼु भाॼी नथी घुरिजे, सुभाणे ज़रूरु अचिजो। ॿाहिरां आवाज़ु आयो हो, अमां मां आहियां चाचा। आवाज़ु छिरकाए विधो हो। तकिड़ी भॻी हुअसि त अॿे वारा अची विया आहिनि। दर खोलियुमि त हू अकेलो हो। सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम अम्मा। हिन मथे ते हथु रखियो। मूं संदसि पुठियां निहारियो। अॿो मतां ईंदो हुजे। हुन दर ॿेकिड़ियो। अधु नाहे आयो। मां कम सां आयो आहियां। ॿारनि खे मथे ते ऐं ॿाहुनि टंगुनि ते पटियूं ॿधल ॾिठाई त परेशान थी वियो। अड़े हीउ छा थियो? सिधो हुननि ॾे वियो। ॿिन्हिनि खे भाकुर पाए चुमियूं ॾियणु लॻो। शाहीना ते कुतो उलरी आयो हो। बसि ॿई किरी पियासीं। रज़ा ॻाल्हायो। शाहीना रोअण लॻी। अबो अबू अबू। चाचा कासिद खेसि भाकुर में भरियो। अबू बि अचे थो अमां, बसि थोरो कम सां आहे, ॼाण आयो। हिन ॾाढियूं चुमियूं ॾिनियूं शाहीना खे। रज़ा खे बि ॾाढा भाकुर पाताईं। पटो इस्पताल मां करायो आहे? हुन पुछियो। जी चाचा। मां पाणीअ जो गिलास खणी आयसि। हू खट ते ॿारनि सां ई वेही रहियो। कुते चकु त न आयो आहे न? संदसि आवाज़ में फ़िक्रात हुई। न न, रज़ा ॻाल्हायो। भॼी वियो हो। मूं भॼाए छॾियो मांसि। शाबाश शाबाश, तूं त इलाही बहादुर आहीं यार। चाचा संदसि कुल्हो हल्को ठपियो। डॉक्टर छा थो चए ज़ेबुल मां? चए थो त ॻणतीअ जी का ॻाल्हि न आहे, कुझु ॾींहंनि में ठीकु थी वेंदा।
बाबा छो कोन आयो चाचा? ॿुधायां थो थोरो तर्स। हिन पाणी गिलास पूरो करे मूंखे वापसि कयो। नेरनि करायां मां, बुख लॻी आहे ॾाढी। जी चाचा। मां थोरो ताज़ो तवानो थियां, तोसां ॻाल्हायां थो तफ़सील सां। हू बाथरूम ॾांहुं हलियो वियो। मूं रंधिणे जो रुख़ रखियो। रज़ा मूं ॾे निहारियो। बाबा किथे आहे दी? शाही न वराणियो। बाबा अदा खे वठण वियो आहे। रज़ा वरी मूं ॾे निहारियो। अदा अञा नथो अचे? अची वेंदो, बाबा खेसि वठी ईंदो रज़ा। हुन ॼण कुझु पुछणु घुरियो, वरी चुप थी वियो। मूं वटि पाण वटि ॿुधाइण लाइ छा हो? पुठी ॾेई रंधिणे जो पासो वरितो हुअमि। जंहिं कंहिं पासे लड़ियो ई न पिए। चाचा छो मोटी आयो हो? अबो किथे हो? केॾांहुं वियो? हुननि मूंखे छो न पिए ॿुधायो? छा मां एॾी नंढी हुअसि जो हिननि जे एतमाद जे लाइक़ु न हुअसि? या वरी सिलसिलो को ॿियो हो जे मां संदनि एतमाद जे लाइक़ु न हुअसि त अबो ई हेॾो सारो घरु मुंहिंजे हवाले छो करे वियो? छा खेसि उहा पक त मूं ते मासी हनीफ़ा जी नज़रदारी हूंदी, या हिन वाक़ई बि उहो सम्झियो हूंदो त मां संभाले वेंदसि। जो हुन संभालण जो यकीन रखियो हूंदो त पोइ मूंखे का बि ख़बर छो कोन्हे? हीउ सॼो मामिलो आम ऐं छो पियो लॻे? चाचा कासिद नेरनि खाईंदे ॻाल्हि कई हुई। उते थोरी खोट थी वई आहे ज़ेबुल, पैसा कुझु खुटापे। किथे चाचा? मूं ॻाल्हि कटी। हुन जारी रखी। उहे खणण आयो आहियां। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो चाचा। मां बि ॼण फाटी पई हुअसि। मूंखे टारियो न, मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾियो। तो सवालु कयो हो छा? हुन गिरह भॻो मूं संदसि अंदाज़ लवायो। बाबा किथे आहे? चयमि त सही न, ॻोल्हा में निकितल आहे। किथे आहे मिड़ई किथे? उहो ॿुधाइण में छा आहे? हुन रोकियो। अमां मनव कई अथसि त कंहिंसां बि ॻाल्हि न करणी त केॾे निकितल आहियूं? मां कंहिंसां आहियां छा चाचा? उहो मूं चयो छा? त पोइ ॿुधायो छो नथा? चांहि जो डुक भरींदे चयाईं, असां सां पंहिंजनि कई आहे ज़ेबुल। आहे को घर जो जंहिं उहा जुठ कई आहे। हाणे जी ॻाल्हि पधरी थी त जावेद जे हयातीअ खे ख़तरो थो लॻे। मां ॻाल्हि पधरी कंदसि छा चाचा? वात ते कहिड़ो भरोसो आहे मां? ॻाल्हि निकिरी बि त सघे थी। मां कंहिंसां ॻाल्हि कंदसि चाचा? वधि में वधि मासी हनीफ़ा या नसीमा सां, ॿियो कंहिंसां करे सघां थी? हू मुंहिंजो भाउ आहे। मां ईअं कीअं कंदसि जो हुनखे नुक़सानु पहुचे? वात जेतिरा वधंदा आहिनि ॻाल्हियूं ओतिरियूं घणियूं थींदियूं आहिनि अमां। हुन गौर सां ॾिठो। दिलि में न कजि तूं। अदा सिर्फ़ु मूंखे साण रखियो आहे। ॾाढो बाज़ीगर माण्हू आहे। ॼाणे थो घणो कुझु। खेसि उहो बि अहसासु आहे त तूं महसूसु थी करीं या कंदी हूंदीअ। पर जे उहो सभु करे थो त लाज़िमन का ॻाल्हि आहे न। असीं ॿई चुप थी विया हुआसीं। पोइ मूं ई ॻाल्हायो। का खुड़क पई, को अंदाज़ो। ॻोल्हणु सवलो हूंदो आहे छा अमां? हुनजो लहजो भरिजी आयो। विञाइणु सवलो हूंदो आहे धीअ, ॻोल्हण में त उमिरियूं हली वेंदियूं आहिनि। हिन थांव मूं ॾे सोरिया हुआ। तूं रुॻो दुआ कर त असीं खेसि ॻोल्हे लहूं। ॻोल्हींदड़ बि बसि पियो हथोराड़ियूं ॾींदो आहे। मथां वरी असां वटि उहो बि अजीब धंधो आहे त मदद कंदड़ माल कमाइण जे चकर में हूंदा आहिनि। ॾिसंदा आहिनि न त तकलीफ़ में आहे, ॿ पैसा पिया कढी वठोसि। चमके ते बंदूक हलाइण आहे अमां, बसि उहो कमु हले पियो। मां कंहिंसां ॻाल्हि न कंदसि चाचा। मुंहिंजे अंदर जो बार उभरी आयो। बसि मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त तव्हां वेझो आहियो या परे? संदसि अखियूं चमकियूं। तूं ॾाढी ज़िदीली आहीं। फिरी गिरी उते ई थी अचो थी वञे। मां संदसि हथ झलिया। सची बि चाचा, बसि रुॻो एतिरो ॿुधाए छॾियो। अबे जा कुझु कपिड़ा ॾेई छॾ। 2 वॻा। हुन ॻाल्हि बदिलाई। मुंहिंजो मुंहुं लही वियो। वरी टारे छॾियव न? कुझु ॿुधायो ई कोन था। परे आहियूं अमां, काफ़ी परे आहियूं। जिते जो ॾसु मिलियो आहे उहा जाइ काफ़ी परे आहे। बसि एतिरो काफ़ी आहे। वधीक सवाल तूं बि न कजांइ। वधीक जवाबु मां बि न ॾेई सघंदुसि। मूं माठि करे थांव खणी छॾिया हुआ। ॿारनि जी पटी करण लाइ ड्रेसर घरु आयो हो। शाहीना रुनू पे। रज़ा माठि करे पटी कराईंदो रहियो हो। अमां बि चुप कयो परियां खट तां खेनि ॾिसी रही हुई। ड्रेसर जे वञण खां पोइ उहा ॿी खट ते अची वेठी हुई। हिननि खे छा थियो?
हुन मूंखां पुछियो, किरी पिया आहिनि? छो किरी पिया आहिनि? धक लॻा अथनि? छो? हुन वरी मूंखां पुछियो, केरु छो किरंदो आहे अम्मा? अलाए छो मुंहिंजे लहजे में कड़ाण हुई। अलाए, ख़बर न आहे छो किरंदो आहे, हुन लातालुकीअ सां चयो ऐं वरी वञी ॿी खट ते वेठी। मूं ड्रेसिंग जो सामान खट तां मेड़ियो पिए। शाहीना मंडकाईंदी मटकाईंदी अम्मा जे पासे में वञी वेठी ऐं संदसि कच्छ में मथो रखी छॾियईं। मूं ॾिठो अम्मा आहिस्ते आहिस्ते पंहिंजो हथु संदसि मथे ॾांहुं वधायो ऐं पोइ उते फेरण लॻी हुई। रज़ा परियां ॾिठो पिए। हू बि उथियो ऐं अम्मा जे ॿिए पासे खां वञी खट ते वेठो। उन पासे जाइ घणी हुई, हू लेटण जहिड़ो न हो। जाइ घटि हुई, हू लेटण जहिड़ो न हो। अम्मा जे ॿाहुनि खे चिंबड़ी पियो। हूअ बसि बेजान हथ फेरे रही हुई शाहीना जे मथे में। सामान डस्टबिन में उछलियमि। मोटी आयसि, ॾिठमि बसि ईअं ई माहौल हो। शाहीना जूं अखियूं ॿुटिजी वियूं हुयूं। खेसि हिकदमि करार अची वियो। रज़ा बि माठि हो। अम्मा ईअं ई हुई, लातालुक, मशीनी। मूंखे ॾिठाई त वरी पुछियाईं, छो किरिया? दिलि में आयुमि, चवांसि त शौक़ु विचां किरिया। किरण जो शौक़ु अथनि, किरंदा रहंदा आहिनि। पर मूंखे हिकदमि अहसासु थियो त मां करियां छा पई? छा मां पाण चरी थी वई आहियां? सेंसिस विञायां पई छा? छा मां बि टुटां पई? रांदि में किरी पिया हुआ मां। अलाए कीअं चई ॾिनमि। हुन ॿिन्हिनि खे वारे सां ॾिठो, हिक ॿिए खे किरायो। हाओ, मूं ॼण जिंद छॾाई। छो? अलाए, ख़बर न आहे अम्मा। मूं वटि को बि जवाबु न हो। वापसि रंधिणे ॾांहुं हली वियसि। हूअ मुंहिंजे पोयां हली आई। जाऊअ खे सम्झाईंदी कर, अख रखीनि, ईअं विढ़ण न ॾींदिन। अखि रखीनि, ईअं विढ़ण न ॾियनि। जी अम्मा। हेॾो सारो ॾांघो आहे, उहो टकीअ जो कमु बि नथो करे सघे छा? कंदो अम्मा। ॿुधाईंसि त पिणसि खे लाहे छॾींदुसि अहिड़ा अफ़ाल। ॿुधाईंसि त पिणसि खल लाहे छॾींदुसि अहिड़ा अफ़ाल ॾिसी। जी अम्मा। मूंसां त अॼुकल्ह ॻाल्हाए ई नथो, कावड़ लाहे न। हू मुर्की कावड़ जी थो न, हूअ मुर्की कावड़ जे थो त ॻाल्हाइणु छॾे थो ॾिए। ॿुध, हू मुंहिंजे वेझो सुरकी आई। हुन ई हिननि ॿिन्हिनि खे धिको ॾिनो हूंदई। कंहिंखे अम्मा? मां संदसि ॻाल्हि ते वाइड़ी थी वई हुअसि। हिननि ॿिन्हिनि खे जेके अंदरि वेठल आहिनि। केरु अंदरि वेठल आहिनि? मूंखे बि अलाए छा सुझो हो। शायदि मूं बि संदसि ज़हनी हालत ॾिसण पियो घुरी। हूअ हिकदमि बेज़ार थी वई। लातालुकीअ में चयईं, अलाए केरु आहिनि, धक लॻल अथनि। मां त सम्झां थी त जाऊअ ई हयां अथनि। हुननि चयो हूंदो तुंहिंजे घर ॿुधायूं था त तूं हरकत थो करीं। हुन हणी हिननि ॿिन्हिनि खे डड़े रखियो हूंदो। ही ॿई केरु आहिनि अम्मा? उहे सुवाल ते माठि थी वई हुई। ॼण जवाबु वटसि हो ई कोन। मुंहिंजे अंदर में वढ पवण लॻा हुआ। खेसि हाणे त ॾेखारणु लाज़िम थी वियो हो। हूअ जंहिंखे नथी सुञाणे त पोइ कुझु बि करे सघे थी। उनजो मतिलबु बिल्कुलु सादो हो त ॿारनि खे बि ख़तरो हो। अलाए कीअं मूं खांसि सवाल करे छॾियो, अम्मा, मां केरु आहियां? अम्मा। संदसि मुंहं ते खिल अची वई हुई। तूं? हा, मां। तूं केरु आहीं? हुन पुछियो। उहो त मां खां थी पुछां। मूंखां छो थी पुछीं? पाण खां पुछ न। पाण खे त ख़बर अथमि। त बसि पोइ पाण खे ई ॿुधाए त तूं केरु आहीं। मां तव्हां खां थी पुछां न। त छो थी पुछीं? हूअ बख़ील थी वई। मूं को जवाबनि जो ठीको खंयो आहे छा? मूंखे संदसि बख़ीलीअ जी लहर बुलंद थींदे महसूसु थी। लॻुमि संदसि जुनून वधे पियो। हाणे हूअ सुञाण खां बि वई पए। दवाऊं अलाए असरु कनि पियूं अलाए न। हूअ मोटी वई। दर जी चौखट ख़ाली थी। मूं चाचा कासिद जो आवाज़ु ॿुधो। सलाम भाॼाई। हू विरांडे में अची वियो। अङण में ठहियल बाथरूम मां निकिरी आयो हो। अम्मा हेल ताईं साणसि न मिली हुई। चाचे जे आवाज़ ते ॿाहिरि निकिरी ॾिठुमि। हुन चाचा खे का बि वरंदी कोन ॾिनी हुई। सिधो संहुं अंदरि हली वई हुई। चाचो ॾाढो फ़िकिरमंद थी वियो हो। हे त ॾाढो ख़राबु पियो थिए ज़ेबुल। भाॼाई त सफ़ा नथी सुञाणे। उहो अॼु पियो लॻेमि चाचा। पहिरीं ईअं न हो। पहिरीं ठीकु हुई।
न बिल्कुलु त ठीकु न हुई, पर अहिड़ी हालत न हुअसि। डॉक्टर छा थो चवे थो वक़्तु लॻंदो ठीकु थियण में। शहर वारो किन हितां जो? हितां वारो, उनखे ख़बर पए थी। हाओ चाचा, फ़ाइदो त थियो आहे मूंखे। दवा कंहिंजी पई हले, हिन जी या शहर वारे जी? शहर वारे जी। हिन डॉक्टर उहा ई जारी रखी आहे। वरी कॾहिं ॾेखारिणो आहे उनखे? मतिलबु शहर वारे डॉक्टर खे? महीने जी दवा ॾिनी आहे हुन चाचा। मां हिन डॉक्टर सां मिली थो अचां, ॾिसां ही छा थो चवे। भले। मूंखे तुंहिंजी ॻणती थी पई आहे धीअ। इन्हनि हालतुनि जो मूंखे अंदाज़ो न हो। तोखे शाबसि आहे, ईअं ॼाली थी। अलाह करम कंदो चाचा। बसि तव्हां रुॻो बाबा सां ॻाल्हि न कजो, हू ॾाढो परेशान थी वेंदो। रब साईं हिमत ॾींदो, मुक़ाबिलो करे वेंदासीं। हुन मुंहिंजे मथे ते हथु रखियो। ॾुखिया वक़्त ईंदा आहिनि ज़ेबुल मां। मूं किथे पढ़ियो हो त हयाती त रुॻो बोड़ीअ ऐं गजीअ वांगुरु हूंदी आहे। रुॻो ॿ शयूं पथर जियां सख़्तु हूंदियूं आहिनि ऐं मुक़ाबिलो करे सघंदियूं आहिनि। हिकिड़ी जॾहिं तव्हां ॿियनि जे ॾुखियनि वक़्तनि में मथनि महिरबानी थियो ऐं ॿी त अव्हां पंहिंजनि ॾुखियनि वक़्तनि में हिमत पकिड़े रखो। रब तोखे ॿई वसफ़ूं ॾिनियूं आहिनि धीअ। इनशा अल्लाह तूं ही सभु ॾाखिड़ा हिमत सां तइ करे वेंदीअ। इनशा अल्लाह चाचा, बसि दुआ पिया कजो। तव्हां आहियो न, असां लाइ उहो ई वॾो ॾढ आहे। मां आहियां मां बिल्कुलु आहियां। मुंहिंजो बि त अव्हां खां सवाइ केरु आहे? हुन मुंहिंजे मथे ते ज़ोर ॾिनो, मुड़ियो ऐं अङण ॾांहुं हलियो वियो। मुंहिंजो त ॼण रूह भरिजी आयो हो। अजीब हाल हो दिलि जो। मां नंढड़ी हुअसि, अलाए वॾी थियसि पे या मुंहिंजो क़दु सुसंदो पियो वियो। मुंहिंजी हालत मुंहिंजी पंहिंजी सम्झ खां ॿाहिरि हुई। तजुर्बा वॾा थी रहिया हुआ। ॾींहं जी रोशनी झीणी ऐं राति जी ऊंदाही घाटी लॻण लॻी हुई। राति ॾींहं खां वधीक वेझी थी वई हुई। चाचा कासिद जे अचण जो मामिलो मूंखे सम्झ में न आयो हो त बसि हिते ई हो। थोरी देरि कंहिं कम सां ॿाहिरि वियो, वरी घर ई हो। मूंखे उणितुण थियण लॻी हुई, जे सामान को खणणु आयो आहे त खणी वञे न, रही छो पियो आहे। अबे जा 2 वॻा ॿिया ऐं ॿियो ज़रूरी सामान मूं हिकु थेले में रखी छॾियो हो। जे हू उहो खणणु आयो हो त खणी वञे हा न, तरसी छो पियो हो। शाम जो मासी हनीफ़ा ऐं नसीबा आयूं हुयूं। मासी त खेसि सलाम करे रहे ते हथु रखाए अंदरि हली वई हुई। नसीबा उते ई असां सां वेही रही हुई। चाचे कासिद सां ॿिन्हिनि खे ॾिसी निगाह हटाए वरिती हुई। हू माठि करे बीड़ी पी रहियो हो। नसीबा जी साणसि ॾाढी हूंदी हुई। हू बि खेसि मूं वांगुरु ई भाईंदो हो। नंढड़े हूंदे मूंखे यादि आहे त शुरू में हू ई असांखे स्कूल छॾे ईंदो हो। चाचो कासिद बि कमाल हो। अकेली हयाती गुज़ारींदे संदसि चहिरे ते अजीब उदासी लीका पाईंदी हुई। असांखे सिर्फ़ु एतिरी ख़बर हुई त चाचा खे कंहिंसां मुहबत हुई। उहा किथे पणिजी वई हुई त चाचा बि पाण ते ॼण त साथ जा दरवाज़ा बंदि करे छॾिया हुआ। हू पंहिंजे किरयाने जे दुकान खे हलाईंदो ऐं ॼण पंहिंजी ख़्वाहिश जो वखरु विकिणंदो हो। सुबुह साण फजर महिल संदसि दुकानु खुलंदो हो। हू राति जो देरि ताईं दुकान ते हूंदो हो। पंहिंजे घर में अकेलो रहंदो हो। अबे सां खेसि ॼण इश्क़ हो। हू फारिग वक़्तु मिलंदो हुअसि त असां वटि कॾहिं कॾहिं घर ज़रूरु ईंदो हो। उहा बि ॼण रवाजी ॻाल्हि हुई त चाचे कासिद जे दुकान तां शाम जो वापसीअ महिल चांहि जी प्याली पिण वरी अबे जो दस्तूरु हूंदो हो। ॿई भाइर रोज़ु हिक ॿिए जो दीदार करण खां सवाइ रही न सघंदा हुआ। असांखे उहो सभु ॾाढो अजीबु लॻंदो हो। जे सॻा भाइर हुआ त गॾु छो कोन था रहनि। चाचो कासिद ईअं अकेली हयाती छो गुज़ारींदो हो। कॾहिं कॾहिं त असीं खिलंदा हुआसीं त हू भाइर न आहिनि, के दोस्त आहिनि जेके भाइरनि वांगुरु रहनि था। पर सचाई त बहरहाल सचाई हुई। हू अबे जो भाउ हो, पंहिंजी मत वारो हो, पंहिंजे सुभाउ वारो हो। नसीबा साणसि चङी फ्री हूंदी हुई। जेका ॻाल्हि मां न करे सघंदी हुअसि उहा बिना हॿक जे करे वेंदी हुई। हुन असांखे कच्छ ते खणी घुमायो हो। असांजा लाॾ खयां हुआईं। मां कुझु ई कोन सघंदी हुअसि, उहो मुंहिंजो मसइलो हो। चाचो कासिद पंहिंजे ख़ुलूस में बि हैरत अंगेज़ हो। 10-12 ॾींहंनि खां दुकानु बंदि आहे, पर हू बसि उनखे तालो ॾींदो अबे सां गॾु हो।
आयो हो त बि लाॻीतो हिते ई हिते हो। चाचा कॾहिं ईंदो? चाचा कॾहिं ईंदो? चा सादिक नसीबा खेसि चा सॾींदी हुई। उहो लहजो हुन नंढपण खां ई धारियो हो। साम्हूं चा सॾींदी हुअसि, हूअं पूरो चाचा चवंदी हुअसि। अची वेंदो अम्मा। हिन ॿीड़ी विसाई, पट ते उछली, चपल सां मटे संदसि गर्मी ऐं टांडो ख़तमु कयाईं। हीउ सभु कुझु पुरस्कार नाहे छा? नसीबा ॼण तती वेठी हुई। सवालनि जूं कुंडूं खेसि चुभी रहियूं हुयूं। जाॻो जो हिकदमि ई गुम थियणु पुरस्कार नाहे छा? नाहे छा अम्मा? हू बि ॼण फाटी पियो। हिकदमि हेॾो भरे शहर मां हिकु ॿारु ईअं गुम थी वञे, ॼण ॼाओ ई कोन हो। का मश्किरी आहे छा? अञा मेले जी रश न हुजे हा त दिलि खणी मञे बि हा त अकेलो वेंदे या बेगा टेम ते कुझु थी वियो। ही सभिनी जे साम्हूं छा सलेमानी टोपी कमु करे वई? ईअं बसि सभु कुझु थी वियो, इहो पुरस्कार नाहे नसीबा? संदसि ॻाल्हि में वज़न हो। असां ॿिन्हिनि हिक ॿिए ॾे निहारियो हो। उहो त आहे छा? नसीबा हाकार कई। पर उन खां पोइ मंझिजे खणी त उहो सभु ईअं पुरस्कार नमूने थी वियो, पर उन खां पोइ अव्हां जो सुलूक एॾो पुरस्कार छो आहे? चाचा खां पुछण जी हिमत असां में नाहे। ज़ाहिर आहे त तव्हां खां ई पुछी सघूं था। उहो सभु एॾो मिस्टेस छो आहे? तो कॾहिं उहो ॿुधो आहे त ज़हर खे ज़हर मारींदो आहे? हाओ त बसि हीउ मामिलो बि ईअं ई आहे। न पर उन में असांखे अजीब थो लॻे। छा थो अजीब लॻे अम्मा? उहो त ॼण असां ते एतबार न हुजे अव्हांखे। उहो कीअं सम्झो अथव? कुझु ॿुधायो ई कोन था। छा ॿुधायूं बाबा? त किथे आहियो? छा पिया कयो? थिए छा पियो? नसीबा उतावली हुई। ॿुधाइण सां एतबार अची वेंदो आहे ज़ेबुल। नसीबा उतावली हुई। ॿुधाइण सां एतबार अची वेंदो आहे ज़ेबुल। चाचो ख़फ़ीफ़ मुरकियो। मूंसां सवाल कयई त जवाबु मूं वटि कहिड़ो हो? अलाए छा आहे? सभिनी खे मूंसां सवाल ई करणा हूंदा आहिनि। अलाए मुंहिंजी शकिल जवाबनामे जहिड़ी आहे अलाए छा? ॿुधाइण सां ख़बर पवंदी आहे चाचा? ऐं उन सां छा थींदो आहे? उन सां पाण ते एतबार अची वेंदो आहे। छा? नसीबा वराणियो। ॾिसो न, अव्हां कुझु नथा ॿुधायो। चाचा अकबर बि न घटि राबितो करे थो, रुॻो हिकिड़ी मोबाइल फ़ोन राब्ते में आहे। तव्हां आया आहियो त ख़बर नाहे छो मोटिया आहियो? हिन ॻाल्हि अध में छॾी चाचा ॾे निहारियो, जंहिं वरी डॿीअ मां ॿी बीड़ी कढी। मां अधे जो सामान खणणु आयो आहियां। उहो त ॿुधायो अथमि न। छा? उहो सभु ॿुधायो था, जेको बसि एवं ई आहे। असुलु ॻाल्हि त नथा कयो न? असुलु ॻाल्हि जी ख़बर न अथव? छो निकिता आहियो घरां? संदसि जुमिलो तेज़ हो। बीड़ी दुखाए हुन सूटो हयूं। पिकनिक ते त कोन विया आहियूं न अम्मा? को हथु पेरु हणणु विया आहियूं धीअ। हिन हिकु ॿ सूटा गॾे हयां। माण्हू मिले त हिकदमि मिली वेंदो आहे। नसीबा जे गुम थिए त पासे वारे घर मां बि संदसि मौजूदगी जी हवा न ईंदी आहे। एॾो हादिसो थियो आहे, अलाह बचाए। को मड़ बि न मिलियो आहे। अहिड़ी का निशानी बि न आहे। रब खेसि महफ़ूज़ रखंदो। हाणे उते खेसि ॻोल्हण जो त असां ते बि फ़र्ज़ु ठहे थो। ॻोल्हा त करणी आहे चाचा। मूं चप चोरिया। पर असांखे कुझु नथा ॿुधायो त मुंझी था पऊं। बसि अलाए छो उहो ॾुखु रहे थो त ॼण अव्हां ऐं बाबा असां ते एतबार नथा कयो। एतबार न हुजे त ईअं अकेलो छॾे वञूं बाबा? पोइ तूं अकेलो ई जहान हलाईं हा? अकेली? मां, मुंहिंजो मतिलबु 3 औरतूं आहियूं न। तूं, नसीबा ऐं अदी हनीफ़ा। हिन सूटो हयूं। हाणे 3 औरतुनि हवाले घर करे वञूं जंहिंमें अहिड़ा हादसा पिया था थियनि, का मश्किरी आहे छा? असीं ॿई चुप थी वियूं हुआसीं। हुन ॼण असांखे सम्झाइण पिए घुरियो। ॾिस, इहो ईअं नाहे जेको अव्हां ॿई सम्झो पियूं। के मामला अहिड़ा हूंदा आहिनि जेके आख़िर में इज़ार बि आहिनि। ईअं को मतिलबु नाहे त को अव्हां ॻाल्हि कढी छॾींदव, पर किथे किथे लिकत चङी हूंदी आहे। उन्हनि खे बि त ख़बर न पवे जंहिंजे कढ आहियूं।
इहे को असां सां गॾु आहिनि चाचा? नसीबा सटको ॾिनो। असां सां गॾु त न आहिनि न, असांजे वेझो आहिनि छा? चाचा कासिद इन ओचितो ॻाल्हि ते चुप थी वियो। लॻो ॼणो खेसि को झटको लॻो हो, पर हिन पाण संभाले वरितो। अव्हां ॿई ॿाराणी न कजो। तव्हां सां का बि ॻाल्हि नाहे कई त उनजो मतिलबु बेएतबारी न आहे। एतबार ई त असांजी हिमत आहे जो अव्हांखे अकेलो छॾियो अथऊं। मिटनि माइटनि मां कंहिं ॿिए खे का मिंथ नथऊं कई त को अव्हांजो ख़्यालु रखे, चकर हणे या हाल अहवालु वठे। अहवालु बि पाण था वठूं, अव्हां पाण संभालियो वेठियूं आहियो, उहो बि गंजा। बाक़ी कमु पूरो थींदो त हवालु सभु ॾिबो, कुझु कोन लिकाइबो। बसि वरी ॿीड़ी उछलाए पेरनि हेठां मटे हू थी खड़ो थियो। असांजे वेझो आयो, मथनि ते हथु रखंदे चयाईं, अदा खे मूंखे ख़बर आहे त असांजो धीअरु रुॻो धीअरु न आहिनि, मुड़ुस माण्हू बि आहिनि ऐं हिन हणवठ में असां सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठियूं आहिनि। हाणे जॾहिं एॾो एतबार आहे त मुंहिंजे ख़्याल में त अव्हांजी बेएतबारीअ वारी शिकायत अजाई आहे। राति जो बेगा अबे जो फ़ोन आयो हो। जाॻियसि पे। अध राति गुज़री चुकी हुई। चाचे जी खट विरांडे में हुई ऐं खेसि गहरी निंड हुई। मां अङण में लेटियल हुअसि, ॿार ऐं अम्मा अंदरि हुआ। हाणे त ॼणु उहो रूटीन थी वियो हो त राति जो 1 बजे खां पोइ अखियुनि में निंड लहण जी तयारी कंदी हुई। उन खां अॻु ॼणु उहो सभु थी न पिए सघियो। खट ते केतिरा ई पासा वराइजनि, निंड जे अचण जो ॼणु को वक़्तु मुक़ररु थी चुको हो। मूं डायरी पे पढ़ी उहे पल जेके जुगनू हूंदा हुआ, जॾहिं ख़ुशियुनि जी जोति जरकियल हूंदी हुई ऐं जॾहिं डायरीअ में लिखण लाइ को अलमियो न हो। हिकु हंधि लिखियो हुअमि, अबे खां शहर मां चई चूड़ियूं घुरायूं अथमि, 3 रंगनि जूं मिक्स। अबो चए पियो त उहे रंग ॻोल्हण मुश्किल थी विया हुआ। जाऊ खिले पियो। सभु गॾाए चयाईं, हीअं पाइजा। अबे त चूड़ियुनि ते नाले लिखाइण जो वाइदो बि कयो आहे। जावेद चए थो उहे चूड़ियूं न हूंदियूं, को चूड़ो हूंदो जंहिं ते लिखियलु हूंदो ज़ेबुन्निसा। ॿिए कंहिं सिफ़े ते लिखियलु हो, नसीबा खे ॾुखु थियो आहे। अबो हिन भेरे खेसि विसारे वेठो हो। सदाईं जेको मूं लाइ आणींदो आहे सो हुन लाइ बि ज़रूरु वठी ईंदो आहे। नाले लिखियल चूड़ियूं आंदाई त हुन लाइ न ठहिरायईं। नसीबा रोअण जहिड़ी थी वई। अबो हिकदमि शहर मोटी वियो। चवे पियो भली केतिरी बि देरि लॻे, हाणे हू नसीबा जे नाले जूं चूड़ियूं ठहिराए ई मोटंदो। मूंखे अबे जी तबियत जो ख़्यालु अची रहियो हो। हू जंहिं कम जे पोयां पवंदो हो सो पूरो करे ईंदो हो। हू हाणे निकितो हो त मूंखे पक हुई त हू ख़ाली हथें त घर मोटणु कंहिं बि सूरत में न चाहींदो। अखियुनि में मंज़र लही आया हुआ जंहिंमें जावेद ऐं बाबा निमाया हुआ। हुननि जूं तस्वीरूं ॼणु बार बार साम्हूं घुमी रहियूं हुयूं ऐं ओचितो महसूसु थियो त विहाणे जे पासे खां रखियल मोबाइल फ़ोन वाइब्रेशन जो शिकारु हो। अॻे मुंहिंजी फ़ोन राति जो 9 खां पोइ बंदि थी वेंदी हुई। बसि इंतज़ारु हूंदो हो अबे जो त मतां देरि करे ऐं का कॉल न करे विझे। अबो 9 ताईं घर अची वेंदो हो ऐं फ़ोन जी ज़रूरत ख़तमु थी वेंदी हुई। हाणे उहो नेम बि मटियल हो। जॾहिं खां अबो वियो हो त फ़ोन तक़रीबन 24 कलाक ई खुलियल रहंदी हुई। 4 जंग जा वक़्त बि मटिजी विया हुआ। हिन साथ त पे छॾियो जेतोणीकि 4 जंग जा वक़्त बि मटिजी विया हुआ। हिन साथ न पे छॾियो जेतोणीकि संदसि चार्जिंग कंहिं कंहिं महिल साथ छॾे वेंदी हुई। अंदर खे खुटको रहंदो हो, अलाए कंहिं महिल अबो कॉल करे। उहा बि सम्झ हूंदी हुई त अबो लाज़िमन कंहिं मुनासिब वक़्त ते ई कॉल कंदो, पर दिलि हूंदी हुई जंहिं उहो सम्झाए छॾियो हो त हाणे वक़्तु बसि हिकु जहिड़ो हो। कहिड़ो मुनासिब कहिड़ो नामुनासिब, हाणे फ़ोन बंदि करण जो को बि वक़्तु न हो। फ़ोन रुॾियो हो त छिरक अची वियो हुअमि। हल्को लर्ज़ो ऐं भुण भुण हुई। खयमि, अस्सलाम वालेकुम अम्मा। अबे जो आवाज़ु आयो। पहिरीं सट ई थकल लॻमि। सलाम वालेकुम बाबा, कीअं आहियो? जाॻे पई न? मूं निंड त कोन फिटाई माए? न जाॻियसि ई पई, बसि हाणे सुम्हां। अॼुकल्ह देरियूं थी वञनि थियूं हा न? जी बाबा। मूंखे पक हुई फ़ोन कंदुसि त तूं खणंदीअ, हालांकि बेगा वक़्तु आहे। फ़ोन मां ऑन रखंदी आहियां बाबा। माणे कीअं आहे?
कुझु बहितरु आहे बाबा, हालत सुधरी अथसि या ख़राबु थी अथसि वधीक? बसि विच थरी आहे बाबा। इनशा मां जल्दी अची वेंदुसि। जे देरि कयां त तूं शहर ॾेखारे अचिजांइसि अदी हनीफ़ा वारनि सां। जी बाबा। ही ॿई कीअं आहिनि, रज़ू ऐं बाना? लाॾ हूंदो हो। ॼाणंदी हुअसि संदसि मुहबत जी शिदत नंढनि नालनि मां ज़ाहिर थींदी हुई। हू शदीद सिक में मूंखे ज़ेब चवंदो हो। ठीकु आहिनि बाबा? धक केतिरा लॻा अथनि मां? हुन जे लहजे में धकु हो, ॼण पाण ज़रबजी पियो। मूंखे हैरत थी हुई। चाचा कासिद खां एतिरो बि सबुरु न थियो जो 2-3 ॾींहं खणी अबे सां उहा ॻाल्हि न करे हा। घणा न आहिनि बाबा, रहणूं आयूं अथनि। हॾी वग़ैरह बची वई अथनि। मूंसां ॻाल्हि कंदी कर मां, लिकाईंदी न कर। लिकायमि किथे बाबा, तव्हांजी फ़ोन ई अॼु आई आहे। उन ॻाल्हि खां पोइ त तूं त ॻाल्हि करे सघीं थी न। मां माठी हुअसि। छा चवां, तकलीफ़ूं गॾिजी सहिजनि त ॿार घटिजी वेंदो आहे बाबा। ऐं हूअं बि पाण ॿई त हिक ॿिए जो ॾढ आहियूं। ॿिया सहारा बि ठीकु आहिनि, उन्हनि जी बि महिरबानी, पर पाण हिक ॿिए जो छड़ो सहारो न आहियूं, साथ बि आहियूं। जी बाबा। डॉक्टर खे रोज़ु ॾेखारिजांइ पई ऐं मूंखे मैसेज करे छॾिजांइ। जी बाबा। कासिद सुभाणे घणो करे निकिरी ईंदो। उनखे अंदरीअ पेतीअ मां 20,000 ॾिजांइ। मूं ही काल बि उन करे कई जो ओचिती ज़रूरत पइजी वई आहे। जी बाबा। दुआ कजांइ न्याणी, सभु ठीकु थी वञे। अव्हां कॾहिं था अचो? जल्दी ईंदुसि मां, इनशाला जल्दी ईंदुसि। चाचे कासिद खे ॿियो त कुझु न आहे ॾियणो? न, फ़िलहालु न। ऐं हा, ख़र्च पखे में ॻणती न कजांइ। जेका ज़रूरत पवई उहा उतां खणी वठिजांइ, पर कोशिशि कजांइ त अजायो ख़र्चु न थियनि। जी बाबा। कासिद परेशान त न आहे उहो सभु ॾिसी? छा ॾिसी? ॿारनि जी हालति, माणे जी बीमारी, अलाए ख़बर नथी पवे बाबा। ॻाल्हि त मूंसां बि न आहे कंदो। दिलि जो इलाही कमज़ोर आहे। ख़ैरु, मुड़ुसु माण्हू आहे। मुड़ुसनि जूं दिलियूं नंढियूं हुजनि या वॾियूं, सणो त खेनि पवंदो ई आहे बाबा। चङो, अलाह वाई बाबा। मूं फ़ोन बंदि थी त मूं अंदरि विरांडे ॾांहुं निहारियो, जिते चाचो कासिद सुतल हो। हू घूर निंड में हो ऐं हल्का हल्का घोंघरा हणी रहियो हो। माण्हू बि अजीब हूंदो आहे। जंहिं रंग जी ऐनक पाईंदो, उहो रंग पाण ते तारी सम्झंदो आहे। हालांकि उन चश्मे खे लाहिण में त घणी देरि नथी लॻे। हाणे मूं हुन बाबति सोचियो त हुन अबे सां एॾी तकिड़ी ॻाल्हि छो कई हुई, ऐं हाणे अबे जे ॿिनि जुमिलनि सॼी काया पलटे छॾी हुई। हुन अबे सां ॻाल्हि न कई हुई त मतिलबु छा हो? हिते को ॿियो बि अहिड़ो हो न जेको अबे खे ख़बरूं ॾेई रहियो हो? माना बाबा को ॿियो सिलसिलो बि रखियो आहे? न, हुन ॼाण हासिलु करण लाइ कंहिं त अहिड़े माण्हूअ खे छॾियो आहे त जेको असां बाबति हर ख़बर हुन ताईं पहुचाए थो। अबे जी हिन ॻाल्हि करण जो मक़सदु छा हो? छा हुन चाचा कासिद पारां मुंहिंजी दिलि साफ़ करणु पियो घुरी, या हुन मूंखे उहो इशारो पियो ॾिनो त खेसि मुंहिंजी सॼी चुरपुर जी ख़बर आहे, घर जे हालतुनि जी ख़बर आहे, ज़रे पुर्ज़े ताईं ॼाण रखे थो। ॻोठ वारनि खे त सभिनी खे ख़बर हुई त ॿार धकिजी पिया आहिनि। उन्हनि मां ई कंहिं त अबे सां ॻाल्हि कई आहे। केरु थी सघे थो? मुंहिंजो ज़हन डुड़णु लॻो। कुझु सम्झ में न पियो आयो। अलाए केतिरी महिल सोचे निंड अची वई।